फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस रिमार्क थींदे चयो आहे त ऑफिशियल सीक्रेट एक्ट मौजूद ई नाहे, हवाई ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ॿुधायो वञे त सेक्शन 2D कॾहिं लागू थिए थो। जस्टिस याया अफरीदी रिमार्क थींदे चयो आहे त छा जवाबदारनि जो फौज सां तालुक़ जोड़े पियो वञे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क थींदे चयो आहे त रुगो जंग या जंगी हालतुनि में कंहिं बि शख़्स जो फौजी अदालतुनि में ट्रायल थी सघे थो। माज़ीअ में आम शहरनि जे फौजी अदालतुनि में हलियल केसिस खे नज़रअंदाज नथो करे सघिजे। हिन वक़्त बि जेका कार्रवाई हली रही आहे उहा फ़ौज जे अंदिरां मामलत जे इल्ज़ाम जी आहे। अटॉर्नी जनरल जा सुप्रीम कोर्ट में दलील। जस्टिस आयशा मलिक रिमार्क थींदे चयो त छा अंदरूनी तालुक़ वारो रुख़ हुजे त तॾहिं बि सिविलियन जो केस फौजी अदालतुनि में नथो हली सघे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क थींदे चयो त पाकिस्तान जे दिफ़ा खे ख़तरनि बाबति उसूल एकीहे तरमीम केस में तय थियल आहिनि। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क لا شريك لك لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك لبيك الحمد والنعمة لك والملك لا شريك لبيك اللهم लबैक लबैक अल्लाहुम्म लबैक जे सदाउनि सां लखे हाजी सगोरनि जी मैदान अरफात आमद। अॼु रुकने आज़म वक़ूफ़े अरफा अदा कंदा। हाजी सगोरा मस्जिद निबरा में हज जो खुतबो ॿुधंदा। ज़ोहर ऐं असर जे नमाज़ गॾिजी पढ़ंदा। मग़रिब जी आज़ान खां पोइ हाजी सगोरा मुज़दलिफ़ा रवाना थींदा, जिते मग़रिब ऐं इशा जी नमाज़ बि गॾियल तौर अदा कई वेंदी। नवाज शरीफ के कूड़े केस में नाअहल कयो वियो, जंहिंजो अज़ालो ज़रूरी आहे। पानामा केस में 400 पाकिस्तानियुनि जा नाला हुआ। नवाज शरीफ जो त नालो बि न हो, पोइ बि कार्रवाई कई वई। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त सोशल मीडिया ते माण्हुनि खे भड़कायो पियो वञे। यूरोप ऐं चीन जियां पाकिस्तान में बि सोशल मीडिया रेगुलेट थियणु घुर्जे। अदालत जे मनानामे बावजूद पीटीआई अख़बार शीरी मज़ारी खे गिरफ़्तार करण ते तौहीने अदालत वारो केस। आईजी इस्लामाबाद अकबर नासिर हाईकोर्ट खां माज़रत करे छॾी। अदालत में जवाब जमा कराईंदे आईजी इस्लामाबाद चयो आहे त अदालती हुक्मनि ते अमल न करण वारे तासुर ते शर्मिंदो आहियां। FIA साइबर क्राइम विंग जी हाला पुलिस सां गॾु कराचीअ में कार्रवाई। पीटीआई अॻवान मखतूम मोहसिन गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार कुझु ॾींहं अॻु मखतूम महबूबुज़्ज़मान जे PA सैफ शाह ऐं मोहम्मद गनी मथां नारी सां ज़्यादती जो इल्ज़ाम लॻायो हो। सैफ शाह ऐं मोहम्मद गनी जी दरख़्वास्त ते मखतूम मोहसिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मखतूम मोहसिन जे पीउ मखतूम फज़ल चयो आहे त सियासी इख़्तिलाफ़नि जी बुनियाद ते पुट खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। पहिरियों मैच 6 अक्टूबर ते दिफ़ाई चैंपियन न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड विच में खेॾी वेंदी। इवेंट जे 3 मैच पाकिस्तान ऐं भारत विच में 15 अक्टूबर ते भारतीय शहर अहमदाबाद में खेॾी वेंदी।